لا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وأن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم وتوبوا إلى الله جميعا أيها المؤمنون لعلكم تفلحون اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللہ سے مجھے تمہاں جے مردی جے آل متھا رحم کرے ماشاءاللہ پاں بہترین پرفکر پر مغز پر تاثیر خطاب دی چکا ہوں جے میں اللہ جی محبت آئی ان کا پو اللہ جی پیارے حبیب محمد کریم علیہ السلام جی محبت جو ماشاءاللہ بہتر طریقے سے شیخ محترم تذکرو کرے انشاء اللہ سہیں پانجی ای پانجے پیارے حبیب علیہ السلام جی سچی محبت عطا فرمائے ہم انشاءاللہ اختصار سے چند گالوں تو آج سامو ذکر کریں تو عمومی طور تے محسوسیت ہوتے ہیں اسپیکر پانجے مزاج موافق کونے دن باز ایک پرو سامارو جنہیں پروگرام تھی نا تہانے ماشاءاللہ ساتھ میں سٹھو رجحان آئے ہوا سٹھا بھلا اسپیکر گرائی دائیں اجو کو اسپیکر بہتر ہوندو پر سر وارے مولوی کے سر کون دی دو پر انشاءاللہ وچ وٹھی کرتا ہوں جیسا مو چار مقصد وارے گالیوں ذکر کریں تو بس توجہ ہو جائے دلچسپی ہو جائے تو آؤں تمہیں تے گھر چاہیوں ضرور کو مقصد حاصل کرے ونیوں یہ نہ تھے جو اساں جو اچھن اساں جو ویہن بدھان اجایو ونی بلکہ سینے کے سجایو بنائیں جے اساں جو تے اچھن ویہن یہ سب شیوں اجایو بھی ہوں تو سمجھو کو اساں کا وڈو تو کو ناقدردان چے بوئی کون کو مانا اللہ جی گال میں کو فائدو ہی کون پرائیو سے مانا تو نبی کریم علیہ السلام نے گال میں اساں کچھ حاصل ہی کون کیوں جے مکھے تمہاں کے کچھ حاصل نہ ہوتے تو یقین جانو ہے وڈی بدبختی ہے انجا جو غور کئی رات پو یہی بدبختی ہے جکا فرعون وٹ ہوئی موسیٰ علیہ السلام دے زبانی اللہ جو گالی بدھے پر اثر ہی کون تھے وہ یہ کھنی چوہتے ہو بدترین جو کو ابو جہل نسا تو انہیں جے گستے آئیوں جو نبی کریم علیہ السلام جو گالیوں بدھیوں دین جا پیغام بدھا دل تے اثر ہی کون تھے جنہیں دل تے ہے دین جو گالیوں اثر نہ کرن پو سمجھو تو اساں ونی انہن مانن جے گستے ہلے آئیوں رسول اللہ واری واٹ اساں کا چھڑائے بھئی ایمان وارن واری واٹ اصحاب سگورن واری واٹ وائن اللہ رسول جے گالن تے غور کرنا غور کا پو پانجے معاملات تے دھیان درن تے یار مجھو رب مکھے چوے چھا تو اور پانجے مالک جے حکم دے ساموں من مانی مرضی نہ انہیں حکم جی پوئی واری کیا ہنن جلسن میں پروگرامن وچن جی مانا ہے تے آؤں تمہاں وہی غور کریں تو مشرا محمد کریم علیہ السلام اساں کے چون چھا تھا انہوں جی اساں کے نصیحت آہے کیڑی اس نے نصیحت کے بدھوں جانیوں ایوں نے پاسے رجوع کیوں ہی جے کے جلسہ پروگرام میں جو بنیادی جو کو کارن آنا آؤں تمہیں سماج میں معاشر میں رہوں تا آج اسی مجموعی طور تے ڈسوں تا اسی دین کا گھڑوں پرے تھی ویائی آج اساں جندر ہوئے ذکر فکر جا معاملات جے کہ اسی علماء کا خطبہ کا بدھوں تا کہ زمانو ایڑو ہو حدیث کتاب سی بخاری جے اندر کتاب الصوم جے اندر بابو من اقسم علی اخی جے اندر تمہاں کی حدیث ملی صحابی سگورو سجی رات تجدو پڑھے اجے دی گل سمجھو سجی رات تاں جو نبی کریم علیہ السلام کے اطلاع ملیو پان کریم نے منع فرمایا تو یہ نہ کر رات جو کچھ ٹیم آرام کر کچھ ٹیم نماز پڑھ مانا ایکڑو ایڑو زمانو ہو ایکڑا ایڑا مانو بویا ایڑا مسلمان با ایڑا قرآنی حدیث سے پڑھ وارا بعد سجو راتو نماز پڑھدا تاں جو نبی سن کے منع کندا ہے ساگی حدیث میں تمہاں کے ایو کو مل دو تو صحابی ہر روز روزو تو رکھے ہر روز روزو صحیح بخاری کے اندر
किताब सियाम जे अंदरि हिकिड़ो बाब है इंसान जे जिस्म जो इंसान ते हक़ आहे उन जो बयान। उते तव्हांखे हदीस मिली ज़ाबी सगुर रोज़ रोज़ो थो रखे सिंधी में जो टीहों सिज रोज़ो तव्हांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई पान करीमन मना फरमाए और उनमें हर रोज़ रोज़ा कोन रखबा है महीने में 15 रख हफ़्तो रख आख़िर में पान करीम फरमायो 3 रोज़ा 3 खां मथे न। हाणे ही आहे असल मुसलमान जिन जो एॾो नमाज़ सां चाह हो जिन जो एॾो रोज़नि सां चाह हो ज़िक्र फ़िक्र दावत तबलीग हयातियूं उन्हनि जो इन कम ते गरियूं। सहाबी सगुर खे तीर हणण वारे नेज़े हणण वारे जंहिं महिल ज़ोर सां धक हयो तीर मथे में लॻो नेज़ो मथे में लॻो ज़ख़्मी थी ज़ख़्मनि में चूर थी जेॾी महिल ज़मीन ते किरे थो न चए थो फुस्त व रब्बिल काबा काबे जे रब जो कसम कामयाब थी। ज़ाहिर ज़हूर ॾिसो त उनखे धक हयो वियो आहे ज़ाहिर ज़हूर ॾिसो त इन जी जान ते हमलो थी चुको आहे ज़ाहिर ज़हूर लॻे थो त ही थोरी देरि में फोत थी वेंदो पर हिननि माण्हुनि जी सोच हुई अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुक्मनि ते बुखूं त छा उञूं त छा सर्दियूं ऐं गर्मियूं त छा जेकॾहिं असांखे पंहिंजी जान क़ुर्बान करणी पई न तॾहिं बि सौदो सस्तो आहे तॾहिं बि कामयाबु। थोरी देरि जे लाइ सोचूं था ही असांजो दीन हो ही असांजे दीन ते हलण वारा हुआ अॼु असीं किथे बीठा आहियूं अॼु असांजी कहिड़ी दीनदारी आहे जॾहिं हिननि ॻाल्हियुनि ते गौर कयूं था दीन त आई कोन्हे को। पर हिननि जलसनि में उलमा खुतबा मुबल्लिगीन वाइज़ीन मूंखे तव्हांखे गॾु करे इहो दरस आहे ॼण त असल दीन ॾे मोटो अल्लाह जो दीन अल्लाह जो क़ुर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान इहो तव्हां लाइ कामयाबी जो घस आहे। माना सोली सिंधी में खणी ईअं चवां हिननि जलसनि जी माना इहा आहे त गुनाहनि जी ज़िंदगी खां निकिरो तौबा कयो ही ॾोह ही गुनाह ही ग़िफ़लतूं ही कोताहियूं ही सुस्तियूं तव्हां गौर कयो त इन्हनि जे नतीजे में ते नाराज़ कंहिंखे था कयो ठगी जे नतीजे में कूड़ जे नतीजे में ग़िफ़लत जे नतीजे में ज़ुल्म ज़्यादती जे नतीजे में नमाज़ छॾे करे रोज़ो छॾे करे ज़िक्र छॾे करे तिलावत छॾे करे तबलीग छॾे करे अॼु दीन खे छॾे करे हिकु मुस्लमान सोचे थो नाराज़ कयां कंहिंखे थो जवाबु थो चए अल्लाह जी ज़ात खे वरी उहो माण्हू पाण सोचे जे आऊं अल्लाह जी ज़ात खे नाराज़ थो कयां छा भला एॾे वॾे बादशाह खे नाराज़ करे अॼु ताईं को कामयाबु थियो आहे अॼु ताईं कंहिंखे मंज़िल मिली आहे इहे ॻाल्हियूं सोचूं सोचे पंहिंजे रब जे दर ते मोटी अचूं रुजू कयूं तौबा कयूं। तौबा जे बारे में इख़्तिसार सां चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र करियां थो। पहिरीं ॻाल्हि त तौबा चइबो छा कया पोइ खणी आया तूं पढ़ूं त हीउ तौबा जो हुकम आहे हीउ तौबा जी अहमियत आहे हीउ तौबा जी हैसियत आहे हीउ तौबा करण वारनि जो सवाबु आहे हीउ तौबा करण वारनि जो अजर आहे जेके तौबा नथा कनि उन्हनि जे लाइ ही सज़ा आहे ही गुनाह आहे। पर पहिरियां त सम्झणु घुरिजे तौबा आहे छा। तफ़सीर जो मरूफ़ किताब है तफ़सीर तबरी में सूरह तहरीम जी तफ़सीर में इमाम तबरी रहमहुल्लाह हिकिड़ी हदीस मुबारक आंदी सहाबी रसूल सैयदना नुअमान बिन बशीर रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था हिकिड़े ॾिसे न उमर खां पुछा कई वई त तौबा छा आहे या उन जेके क़ुर हकीम में अल्फाज़ आहिनि या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा ईमान वारो सची तौबा कयो पक्की ठकी तौबा कयो ख़ालिस तौबा कयो। हे जेको लफ़्ज़ नसूहा आहे न नसूहा जी माने ख़ालिस अगर तव्हां अरबी लुगात के पढ़ दो या मुफ़रदातुल कुरान के पढ़ दो अला उस्मानी जी के तो लफ्ज़ नसूहा या लफ्ज़ नासे इन जी माना है ख़ालिस। तो उन ज़माने में जेका माखी ख़ालिस मिलदी ही उन इतना नासे ख़ालिस माखी तो लफ्ज़ नासे या नसूहा इन जी माने बिल्कुल ख़ालिस। अल्लाह ने फरमाया तो ईमान वारो तौबा कयो पर ख़ालिस तौबा कयो। सैयदना उमर खां के पुछा केसी ख़ालिस तौबा छा के चइबो आहे पाण फरमायो अन यतूब अर्रजुलु मिनल अमल सय्यि सुम्मा ला यऊदु इलैहि। पहिरीं ॻाल्हि थिया त बंदो गुनाह खां तौबा करे पंहिंजे पाण सां पंहिंजे रब सां पुख़्तो वाइदो करे हाणे गुनाह कोन कंदसि
हाणे मुंहिंजी ज़िंदगी नाफरमानी में कान गुज़रंदी, ग़िफ़लत ऐं सुस्ती में कान गुज़रंदी। इहो जज़्बो इरादो जागे गुनाहनि खां पकी पकी गुनाहनि खे छॾण जी ॻाल्हि करे। उन खां पोइ फरमाईंदो सुम्म ला यऊदु इलैहि, उन खां पोइ उन जी सॼी हयाती गुज़री वञे, वरी उन गुनाह ॾे मोटे न, उन गुनाह जो इरादो ई न करे, गुनाह छॾे वरी हयाती उन खां पासो करे। पर में इहा शइ तौबा आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे तौबा। इन खां पोइ ॿी ॻाल्हि त इन तौबा जी अहमियत छा आहे, इहा केतिरे क़दुरु करणु ज़रूरी आहे। असीं त कयूं ई कोन था। ऐं तव्हां समाज माशरो असांजो जेको हाल आहे अॼु, हर कंहिंखां हर को पंहिंजा हाल पाण सम्झे थो। मिसाल जे तौर ते असां को नमाज़ कोन थो पढ़े, छा भला हाणे नमाज़ जी पाबंदी कंदो, सोचो ई कोन कंदो। मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू मोबाइल जो ग़लति इस्तेमाल थो करे, घणी करे हीअ तफ़सील जांच जे केतिरा गुनाह आहिनि। ठीक है, बस जेको आहे सही इंशाल्लाह। त मुंहिंजो तव्हांजो माशरे में जेको हाल असां वटि न, असां मां को बि माण्हू ग़लती खे गुनाह खे छॾण जे मूड में कोन्हे को। जलसा थियनि था, प्रोग्राम थियनि था, तव्हां पाण माशाल्लाह सुलझियल आहियो। तव्हां ॿुधायो त छा इन जलसनि खां पोइ मस्जिदनि में नमाज़नि में का रश थिए थी? न। या असांजे मार्केटनि में तिजारत में हाणे सच अची वियो, कूड़ लॾे वियो आहे, फ़र्क़ु पवे थो? न। केतिरा आहिनि जिन जेको पंहिंजे चेहरनि ते सुवारियूं रखियूं, कोन्हे को सिस्टम। असीं अॼु तौबा खे, रब ॾे रुजू करण खे, गुनाहनि खे छॾण, इन शइ खे अहमियत ई कोन था ॾियूं। हर माण्हू जी सोच आहे ज़िंदगी गुज़रे पई, कुझु गुज़री वई आहे, कुझु गुज़री वेंदी। ही जेको तौबा, तव्हांजो समझ तौबा, गुनाहनि खे छॾे रब ॾे रुजू करण, इन शइ खे असां अहमियत ई कोन था ॾियूं, सोचूं ई कोन था। छो त असांखे तौबा जी अहमियत जी ख़बर ई कान्हे। ॿी ॻाल्हि तव्हांखे तौबा जी अहमियत ॾिसे हा न, क़ुर ऐं हदीस ॾिसे थो त जेको गुनाहनि खां तौबा नथो करे कॾहिं बि कामयाब कोन थींदो। क़ुर सुन्नत में ॾिसो उहे थी आहे जेका तौबा अथव न, तव्हां गुनहगार थी करे सम्झो तौबा नथा कयो। तौबा उहा शइ अथव जेका नबी बि हिन खे पंहिंजी ज़िंदगी जी ज़रूरत सम्झंदा हुआ। हालांकि नबी हा, रसूल हा, गुनाहनि खां परे हा, पर ज़र्रे बराबर किथे के मामले में महसूस कंदा हा न, असांखे इहो महिल हिन तरह करणु घुरिजे हा। उन मामले जे करे बि अलाह जे साम्हूं किरी पवंदा, झुकी पवंदा हा। जेसीं थी उन मामले खां तौबा न कनि, रब खां माफ़ियूं न घुरनि, उहो ज़िंदगी में अॻिते कदम ई कोन खणंदा। केॾो मिसाल आहे मशहूर क़ुर हकीम में आदम अलैहिस्सलाम जो। हिकिड़ी ख़ता थी, पर हिकिड़ी ख़ता खां पोइ छा कयूं? फतलक़ा आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि। हिकिड़ी ख़ता खां पोइ आदम अलैहिस्सलाम तौबा कई। ख़ता बि कहिड़ी रब जी फरमाया जिन वण जे वेझो न वञा, वण जे वेझा विया। हिकिड़ी ख़ता कई तूं, वरी ॿी ख़ता जो कोन सोचूं, या सोच कोन्हे त मां फ़र्क़ु ई कोन थो पए। इहा असांजी जेका सोच आहे, छाजी तौबा, छाजो रब ॾे मोटूं, छो ज़िंदगी सही त गुज़रे पई। अरे मियां हेॾा गुनाह, को फ़र्क़ु ई कोन थो पए, को डप ई कोन्हे को। हेॾे आदम अलैहिस्सलाम जहिड़ो अज़ीम इंसान, नबी अनबर के पूरी ख़ल्क़, पूरी इंसानियत जो बाबो, पर हिकिड़ी ख़ता खां पोइ बि रब ॾे रुजू थो करे। इन्नी अऊज़ु बिका अन असअलक मा लैस ली बिही इल्म व इन लम तग़फिर ली व तरहमनी अकुम मिनल ख़ासिरीन। अल्लाह ताला फरमाया त नूह अलैहिस्सलाम रुगो हिकिड़े चकर पंहिंजे काफ़िर पुट जे लाइ दुआ घुरी, रब जे तरफ़ां वही नाज़िल थी, या नूह, ओ असांजा पैगंबर नूह, इन्नहु लैस मिन अहलिक, हिन जे लाइ तो दुआ तो घुरी, पर ही तुंहिंजे अहल में आहे कोन्हे को। इन्नहु अमलुन गैरु सालिह, छो त हिन जा अमल भला कोन्हनि के। फला तसअलनी मा लैस लक बिही इल्म, इहो सुवाल न कर जंहिंजो तो वटि इल्म ई कोन्हे। इन्नी अइज़ुका अन तकून मिनल जाहिलीन, हो असांजा प्यारा नूह जेकर इहो सुवाल कंदे त बे इल्मनि मां थी वेंदे। अल्लाह जे प्यारे नबी नूह अलैहिस्सलाम रुगो एतिरो सम्झो, ही जेको मूं सुवाल कयो इहो अल्लाह जे दर ते क़बूल कोन पियो, रब खे मुंहिंजो सुवाल करणु वणियो कोन को।
رب جو قرآن فرمائے تو فلفور رب جو سامو توبہ دا کن مجھا مولا غلطی تھی وئی معاف کجا وری کون قدس دے معاف نہ کئی تاؤں خسارے والوں شخصیت ہیڈی وڈی آ پر انہیں ننڈڑی گال جے بارے میں بھی سوچا تو چھو تھی جے تھی وئی تہانے مالک کا معافی گرا ہانے توبہ کیا وری ایڑو کم کون تھی دو کو اللہ سے ابراہیم علیہ السلام جو انداز دے سو ارنا مناسکنا وتب علینا انک انت التواب الرحیم ارد فرمایا ابراہیم علیہ السلام جی پوری زندگی ونی جسو کے دی وفان سا بھری پیا گھر چھڑن کے سولان پر ہن اللہ علیہ گھر چھڑیو پنجا مٹ مائٹ عزیز قریب ماں پی سبنی جے نظر میں غیر بن جی دھاریو بن جی انن جو دشمن بنیو پر ہن مانو بن جی کرے دیکھاریو اللہ جیلا ہی ونی نسو دنیا پوری جا سفر کریا دد مان ونی کرے باہ میں دے دو سڑن لے تیار پر میاں رب کے ناراض کون کبو وری مانن جے بسی ماں کڈیو گوٹھ ماں کڈیو نکرن لے تیار ونی کرے جنگ میں رہو اتے وری جے بڑے وقت کھا پو بچڑو پیدا تھو تو بچے تے پٹ تے ہی انسان جو ذہن کندو منی کی تھی دو پر ہی وہ سچا مانو ہوا جن یو کرے بھی ریکھاریو پہنے بچے تے چھری ہلان لے تیارا وری انہیں کہا وہ زندگی پڑھو تو وری بیت اللہ ٹھائی سجی زندگی وفا جیا پر چوے چاہتو وَتُبَ لَيْنَا ہی پی ہی پٹر ہی سیدنا ابراہیم ہی سیدنا اسماعیل ہیڈے شان واران وری رب جے سامو سوال لکن مولا اساں تنجھے درتے توبہ دا کہیوں سانجی توبہ قبول کر شان نسو مقام نسو پر انن مانن جی گڈو گڈ سوچ نسو آہن کیڈا عظیم وریب اللہ جے درتے معافی گردے نظر دا چن مولا کا غلطی کو تاہی معافی نہ کرنا سے کہانے غلطی تجھے درتے رجوع دا کیوں تجھے درتے پکی ٹھکی توبہ دا کیوں اللہ کی موسیٰ علیہ السلام نے مثال انہوں رب کے سوال کی مولا پنجی زیارت کرا جو مالک جو پیارو آواز بدندو ہو رب جو آواز کیوں پیارو ہوں انہیں مالک جو آواز بدندو ہو کلام کندو ہو گفتگو بدندو ہو مالک جو حضور آواز بدی متاثر تھی سوال کرنے لگو مولا پنجی زیارت کرا رب تعالیٰ فرمائیو ان جبل لے ڈس ان پہاڑی لے ڈس اسی پنجی تجلی ظاہر دا کیوں جے تو انہیں جے دوران ڈس دو رہے تو وہ تو اساں کے بڑی سیوی نے اللہ جو قرآن دو فرمایا موسیٰ علیہ السلام ڈٹھو رب دو فرمایا اساں جے پنجی تجلی ظاہر کئی موسیٰ علیہ السلام بے ہوشی کرے کری پیا جن مل خوش آئے اچھا تمہاں کا پوچھا دو گناہ تو کو بکنو کہو غلطی رکا بکنو ہی ہوئیو اللہ جی محبت میں رب کا دیدار جو سوال کرن ہی تو نیکی ہوئی ہی تو محبت قائم جذبہ ہو جے جذبے جو ہن لفظن میں اظہار کہو رب سنگا سوال کہو جنے ہوش آئیو سمجھیو تم سوال صحیح نہ کہو ہی سوال مکہ کرنا گرجے ہاں انہیں شے جے بارے میں بچے تو انی تب تو الیک اللہ تنہیں درتے توبہ دو کیا وری کون کنس ایڈو احتیاط ایڈی اللہ جے درتے توبہ جو جذبو شعیب علیہ السلام وما توفیقی اللہ باللہ علیہ توکلت و الیہ انیب جدو ام اللہ جے درتے توبہ دو گیا اللہ جو نبی سلیمان علیہ السلام ارد فرمائے نعم العبد انہو اواب سلیمان علیہ السلام مانو وڈو بھلو ہو نیک مانو ہو رب فرمایا انہو اواب چھوت ہی توبہ کرن وارو ہو کہ رب سے ارشاد فرمایا وخر راکعا واناب داؤد علیہ السلام اللہ جو نبی انہیں سلیمان علیہ السلام جو پیا رب جو عظیم نبی رب فرمایا ایو بھی توبہ کرن وارو ہو یہ سموری نبی جی جماعت کلو غور تو کہو ایڈا عظیم تھی کرے بھی توبہ کرندا مانا انہیں عظمتن جے باوجود سمجھندا رب کے راضی کرن جے لا پنجی منزل کے مانن جے لا پنجی آخرت کے ٹھاہن جے لا رب کے خوش کرن جے لا گناہ کا بچنوں با وری وقت ودی رب کا معافی گرڈی مولا کا گوتا ہی آئے تو وری کان کبھی اسیں دے کسے بھی چاہے شاید انہوں کا بھلا تھی بھائی ہیت باقی انبیاء اکڑی وکھگتے کھنو نبی کریم صلی اللہ علیہ وسلم سے مسلم پڑھو کتاب اذکار پڑھو کتاب ذکر و دعا امام صاحب ایک باب قائم کہو
تو توبہ استغفار جی بہتری جو بیان باب استحباب الاستغفار نبی جی فرمائندہ یا ایھا الناس توبوا الی اللہ او مجھا امتیو او انسانو اللہ جے در تے توبہ کیو گناہن کے چھڑے پنج رب جے ساموں اچی جھکو رب کھاں معافیوں گھرو پنج رب کھاں وعدو کیو مولا ہانے غلطیوں کون کدا سے ہانے گناہ کون کدا سے یا ایھا الناس توبوا الی اللہ تو اللہ جا بندڑو رب جے در تے توبہ کیو فانی اتوب الی اللہ فی اليوم 100 مرہ ماں محمد کریم صلی اللہ علیہ وسلم نبی جو نبی آیا پر بدو ہکڑے ڈیہ میں آؤں 100 مرتبہ توبہ دو کیا صبح جو بکن منجن جو بکن شام جو بکن جیڑی ملنس نبی کریم السلام بار بار پنج مالک کا معافیوں گرندا پنج مالک جے در تے رجوع کندا مولا بلکہ کہ ابھی امام صاحب حدیث دی ساگی جائے تھے پان فرمائیں کہ انه لیغان ولا قلبی وانی لستغفر اللہ 100 مرہ کرے کرے یہ تھی تو محمد کریم علیہ السلام جی دل جی کیفیت ذرے برابر تھوڑی تبدیل تھی وی دیا تو ماں محمد کریم صلی اللہ علیہ وسلم انہیں شے جے لائے کہ مجھے دل جی جے کا ایمانی حرارت دے کا ہر وقت قائم ہوئی پر انہیں میں معمولی تبدیلی دیا پانک نے فرمائندہ انہیں جلے باؤں 100 مرتبہ 70 مرتبہ انہیں جیب رب کا معافی دو گنا سنن ترمذی پڑھو ابواب الدعوات پڑھو باب ما یقول الرجل اذا قام من مجلسه سن عبداللہ بن عمر فرمائے دو کئی چکر اساں ڈٹھو کئی چکر نبی کریم السلام سے گھر ویٹھا ہوندا دے اصحاب سے گھر ویٹھا ہوندا مانن جے وچ میں مجلس میں نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جی توجہ پنج رب دے ہوندی اے پنج رب کے سڈن شروع کندا دعاؤں گھڑن شروع کندا جے تو اساں بدو 100 مرتبہ ہی دعا پڑھی ویندا رب اغفر وتب علی انک انت التواب الغفور مجھا رب مکے معاف کر مجھا رب ماں محمد تجھے در تے توبہ دو کیا مجھے توبہ قبول کر مجھا رب تو سب کا ودیک توبہ قبول کر وارو مجھا رب تو سب کا وڈو بخشن ہارا چندہ ہک مجلس میں ویڑن وارا گنیندہ نبی کریم علیہ السلام جن 100 مرتبہ یہ دعا پڑھدا حدیثہ کتاب پڑھو تو صحیح سے مسلم پڑھو کتاب المناقب پڑھو باب فی اسماء ہی صلی اللہ علیہ وسلم پڑھو نبی کریم السلام جن نالن مجھے کرو نالو ہے نبی توبہ مانا وہ نبی جو ہر وقت توبہ دو کرے ہر وقت دنیا کے توبہ دے تو سدے رب نالو ہی دے چلے وہ نبی توبہ توبہ وارو نبی اے نبی صحیح جے نالن مجھا ہکرو نالو وا ہے انبیاء ہے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم وری انیا جے ہک وکھ اگتے ودو اصحاب سگورا جے کہ سب بھلارا نیک صالح پر یقین جانو زندگی پڑھوں دا کی پنجے مالک دے درتے جھکیا پیار کڑے انسانی ناتے کا غلطی چھو تھی ونے کیڑا فکر مندہ تھے کیڑی طرف دی پیدا تھے تسلی تنے دی دے جنہیں اللہ دے درتے چی توبہ دا کن جنہیں خبر دی پہ تسان جے رب سان کے معاف کیوان پودا مطمئن دے انہیں معافی جیلا انہیں توبہ جیلا ہر لکھے گن لکھی گر اختیار کر لے تیار نہ پر سوچنے جے پویاں چاہے جے اساں یا غلطی کئی توبہ نہ کئی سے معافی نہ ورتی سے رب معاف نہ کیو تو برباد تھی ویندا دے کیڑا وڈا مثال صحیح مسلم میں کتاب الحدود میں اکڑو باب ہے باب من احترف علی نفسه بالزنا امام صاحب حدیث آندی نبی سی دربار میں اکڑو مانو آئے ہو چی سامو کرچنے لگو تحیر لی یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم اللہ جا رسول مکے پاک کہو منجی مانا چونڑ چھا ہو تو مکے سنسار کہو کڈو کھٹرے جیل تے مکے دفن کرے بدھی قابو کرے مکے پتھر ہنی کرے ماریو سنسار کہو رجم کہو کدے بدھو تو کو مانو پان چیزے مکھے ماریو آئے کو دنیا میں کدے کو چیو تو چی سکے تو سانو تو کون چم دو ہی نہ چیا گال کہ سائیں مکے رجم کہو نبی سی پنج ساتھی کہیں گے چو لسن شراب تو کونے پیتو اگر ساتھی اگتے ودیو ان جے وات دے ویج پنجو نک رکھی خوشبو کرے چون لگو سائیں شراب کونے پیتو آج اس میں دے تو مسلسل میں اصرار کا پو انہیں مانو لسو زیمو کا گناہ دیو گا بدکاری تھی یا اور رجم جو حق دارا مکہ سنسار کئے ونے نبی صلی اللہ علیہ وسلم فرمایا ان کے فلان جاتے وٹھی ونی کر سنسار کیوں
ही मुसलमान आ, ही जेके जज्बा हा इन कुरान में सिखिया हुई, ही जेका सोच आ नबी सिंह जी मजलिसन में पिराई हुई। सोच चाहे अज जेको मूंखां गुनाह थियो आ नतीजे में अल्लाह नाराज़ आ, हाणे जे मूंखे मुंहिंजी जान विञाइणी थी पवे, माराइणो थो पाण खे, रजम कराइणो थो पवे, यार इहो क़बूल आ, पर अल्लाह मूंखां नाराज़ रहे इहा शइ मूंखे क़बूल कान्हे का। रब जे दर ते पाण खे रजम जे लाइ पेश थो करे। मर्द तो मर्द, औरतुनि जा मिसाल साॻी जॻह ते सही मुस्लिम में किताबुल हुदूद में मां बि माने तरफ़ अला नफ्सिही बिज़िना में इमाम साहब ॿी हदीस आहे, हिकिड़ी औरत जो मिसाल, उहा बि साॻे वांगुरु इहे ई जुमला जिन जी सोली सिंधी में माना इहा कया, चए साईं मूंखे रजम कयो, मूंखे संसार कयो, मूंखे इन गुनाह जे वबाल खां पाक कयो, इन गुनाह जो वबाल मूं ते आ। माना हुन जे लफ़्ज़नि जी माना इन गुनाह जो वबाल नथी खणी सघां, जेकी दुनिया जी सदा हुजे मूंखे ॾेई छॾियो उहा बर्दाश्त कंदसि, इन जी सदा गुनाह जी छाहे रजम कयो वञे, संसार कयो वञे, मारियो वञे। हुन जे चवण जो मक़सद ई हुए इहो मारण, इहो मरण, संसार थियण, रजम थियण, इहा सदा सही सघां थी, पर पंहिंजे रब खे नाराज़ कयां इहा मूंखां ॻाल्हि कान पुरंदी, ऐं तौबा थी कयां। सा ॻाल्हि बात हदीस डिघी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ तुंहिंजे पेट में ॿारड़ो हूंदो, हींअर जे तोखे रजम कंदासीं, संसार कंदासीं, तोखे मारियो जे वेंदो त ॿारड़ो मरी पवंदो, हुनजो त गुनाह बि कोन्हे को, वापसि वञ, जॾहिं ॿारड़ो ॼमी पए न पोइ अचिजा। हदीस में तो वापसि वई हली, ॿारड़ो ॼमियो, ॿारड़े ॼमण खां पोइ जॾहिं ॿारड़ो कुझु ॾींहंनि जो थियो पोइ वापसि आई, ॿारड़ो कच्छ ते आहे। केतिरा महीना गुज़रिया, 2 महीना, 4 महीना, 6 महीना, 8 महीना, 8 महीननि ते इहो गुनाह यादि बि आहे, फिकिर बि आहे। असां सुबुह जो हिकिड़ो कयूं था, अञा उन मजलिस में मौक़ो मिले थो वरी ॿियो था कयूं, असांखे गुनाह यादि ई कोन्हनि केतिरा मूं कया, केतिरा कयां थो, केतिरनि जा मूं इरादा कया आहिनि। हा असांखे नेकियूं यादि हूंदियूं आहिनि, मूं फलाणो नेकी जो कमु कयो, फलाणो नेकी जो कमु, ईमान वारा नेकियूं न पंहिंजा गुनाह यादि कंदा। हिन माई ॿार ॼणियो, ॿार ॼमियो, हीअं सम्झो त चंद महीना गुज़री विया, ईअं बि कोन्हे त ही को वक़्ती जज़्बो हो हिन ख़ातून में जाॻियो हो, मरण जे लाइ बि तयार हुई, हाणे वक़्तु गुज़रियो, जज़्बो थधो थी वियो, जज़्बो उते ई क़ाइमु आहे, छो त दिलि ऐं दिमाग़ में सुबुह शाम राति ॾींहुं जेका अल्लाह जी मुहबती मारिफत हुई सा त हर घड़ी हुई। ॿार ॼणे, ॿार गॾु खणी आई, अर्ज़ करण लॻी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहिरली, अल्लाह जा रसूल मूंखे रजम कयो, संसार कयो, पाक कयो, हिन गुनाह जो जेको मूं ते वबाल आहे, इन गुनाह जे वबाल खां मूंखे आजो कयो। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॾिठो ॿार नंढड़ो चंद ॾींहंनि जो, जंहिं जी अमड़ खे रजम कयो वेंदो, इन ॿारड़े जो छा थींदो, इन खे केरु संभालींदो, इन जी तरबियत केरु कंदो, इन जी परवरिश केरु कंदो, मां त मां हूंदी आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, पाण फरमायूं जेकॾहिं तोखे हाणे रजम कयो वेंदो, ॿार जी परवरिश करण वारो को कोन्हे, वापसि वञ, जॾहिं ॿार एतिरो वॾो थिए जो मानी खाइण जे क़ाबिल थिए तॾहिं अचिजां। ईअं सम्झो त साल ॾेढ वरी लॻी वियो, 1.5 साल 2 साल, 2 साल त ॿार खीर पींदो आहे, 2.5 साल 3 साल, 2-3 सालनि जो वक़्फ़ो गुज़रियो, माई खे गुनाह अञा बि यादि आहे। इहा माई वीचारी 3 सालनि खां पोइ उन गुनाह जे अंजाम खां डिॼे पई, अञा ड्रिनल आहे, अञा ई सोच यादसि इहो वबाल लहे, रब मूंखां राज़ी थिए, इन जे सदा सण जी मूं में सघ कान्हे का। ईअं खणी सम्झो 3 सालनि खां पोइ इहा माई ॿीहर नबी करीम अलैहिस्सलाम जे दरबार में आई, उन माई वटि उहो ॿारड़ो बि कच्छ ते आहे। मज़ीद मामले खे वाज़े करण जे लाइ मानी जो टुकुर खणी करे ॿार खे ॾिनो अथसि, उन नंढे ॿार जे हथ में मानी जो टुकुर आहे। हदीस में तो एतिरो वक़्तु गुज़री वियो हो, छो त नबी करीम अलैहिस्सलाम जे दरबार में कई माण्हू रोज़ ईंदा हुआ, वेंदा हुआ, मुख़्तलिफ़ इलाक़नि जा। ही जो माई आई एतिरे वक़्त खां पोइ आई जो नबी करीम अलैहिस्सलाम जन खे उहा ॻाल्हि बि ज़हन मां निकिरी चुकी हुई। पाण करीम अलैहिस्सलाम पुछा था कनि, माई केरु आहे, तुंहिंजो मामिलो छा आहे? हाणे वरी उन माई पंहिंजो पुराणो वाक़ियो सॼो दोहरायो। हल करे दी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिलाने ज़माने में आई हुयमि, तव्हां वापसि कयो हो त ॿारड़ो ॼमी पए पोइ अचिजां। अल्लाह जा नबी जॾहिं ॼमी पियो वरी तव्हां ॾे आई हुयमि,
तव्हां चयो कि नंढड़ो वा जेकॾहिं तोखे रजम कंदासीं त नी पर घोर केर लहंदो वापसि वञ जॾहिं उहो ॿारड़ो वॾो थिए मानी खाइण जे क़ाबिल थिए तॾहिं अचिजांइ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे ही ॿार पुख़्तो थी चुको आहे हाणे ही ॿारड़ो मानी खाइण जी उमिरि खे पहुची चुको आहे जे हथ में मानी जो बि टुकुर आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे हाणे रजम कयो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजा साहब हिनखे वठी वञो फलाणी जाइ ते हिनखे रजम कयो ऐं गॾो गॾु मोहम्मद करीम सलाम फरमाईंदा लक़द ताबत तौबतन لو قسمت بين 70 من اهل المدينه لوسعتهم ان فرمائندن مائی اها توبہ کیا جيڪر مدينه جا وڏا مجرم 70 آणे ڪري بهار جن ان هڪڙي مائی جي توبہ کي جيڪر 70 ۾ تقسيم ڪجي ان مائی جي هڪڙي توبہ ان 70 جي لا کافي آهي ڳالهيون سڀ ٻڌلن پر اڄ جن شے جي ضرورت آ سوچڻ جي یار رب تے در تے رجوع کرن گناہن کان توبہ کرن مالک دے در تے جھکی پنجو پان کے پیش کرن یا تو اها ادا چے بھی ہو عمل چے بو جے کو نبی کندے نظر اچندا جے کہ رب دے در تے جی کرندا مولا معاف کجا گناہ کون کدا سے انبیاء نظر اچندا محمد کریم علیہ السلام نظر اچندا اصحاب سگورا نظر اچندا سوال پیدا تو تھے تو اج اسی نے شگے میں تو چھو نہ تھا جب بھلا انہوں کا اساں ان کو ودھی کاپیدا یوں صالح نیک کایوں کاش کانے کا پوچھا جیلا تو صرف انہیں جیلے جو اساں جے اکھن تے دل دماغ تے شیطانی تعلیم جب پردہ چڑھی ویا گناہ جے متھا گناہ اتا میشے جے کا معلوم تھی گناہن کا توبہ کیو یا توبہ پیغمبر بکدا تے چھو نہ تھا کیوں تاں جو امام محمد کریم صلی اللہ علیہ وسلم ہکڑے ڈی میں 100 مرتبہ توبہ دو کرے تمہیں حیاتی میں کون کئی ہفتے میں کون کئی مہینے میں کون کئی اصحاب سگورن کا ہکڑی غلطی تھی دے پنجے جانن کے موت دے منہ میں پیسہ کن متا انہیں جی پوچھا دے اسا میں تے ہکڑے گناہ جے جواب جڑ جی سگ کانے کا ہن پاسے آؤں اتوا کتے بٹھائیوں فرمے توبہ کی اہمیت جو یہ سب اہمیت جندا جو تمام اہمیت نہ تھا جو تو مطمئن نہ تھو تمام ان گال تے تسلی کیو تمام صالحن جی واٹ چھڈے چکایو نبیین جو گس تمام ہتھ ما چھڑائے جی ویا اللہ وارن واری واٹ تمام کے نصیب ہی کانے تھی اوے تو توبہ دا کن انہن جی یاری گناہ سا کانے جے قسمتی کو تھی ویو گوڈا سٹے پنجے رب جے در تے معافیوں گردا جے تمام چاہیو تھا انہن واری وات وچو توبہ کیو نبی سے بار بار صحاب کے تلقین کنا توبہ کیو قل یا عبادی الذین اسرفوا علی انفسہم لا تقنطوا من رحمت اللہ ان اللہ یغفر الذنوب جميعا وانہ هو الغفور الرحیم او محمد کریم علیہ السلام مانن کے چئی بدا تما کیڈا گناہ کیا کیڈا جرم کیا تو بھلے پنج زندگی گناہن میں گاری تھو پر بدھو انہیں گناہن تے ہلی پنج آخرت کے برباد نہ کیو کیڈا وڈا گناہ تھو رب سے فرمایا تو اچو مجھے در تے اور رب تمہارے گناہن کے معاف کرن وارو وا بلکہ فرمائی وانیبوا الی ربکم واسلموا له من قبل ان یاتیکم العذاب ثم لا تنصرون فرمائی موٹو پنجے رب دے در تے جھکو پنجے رب دے در تے توبہ کیو انہیں کا اگ جو تمہاں کے کو عذاب اچی پکڑے پو تمہاں جی مدد نہ تھے تھی سکے تو انہیں جوانی میں کو اللہ جو عذاب اچی کڑکے تھی سکے تو انہیں پیری میں کو رب جو عذاب اچی کڑکے جدے رب جو عذاب کڑکندو وات رب جو عذاب کیم شے جو محتاج کونے کئی اہڑیوں قوموں ہوں رات جو ٹھٹھ جو ننڈرو ستوں پیو ہوں ننڈرن میں عذاب آیا کئی اہڑا قومن وارا ہا عیدن جیڑی خوشو ملائیں دے عذاب آیا جا عجب دنیا میں ڈسو کھوڑ سارا مانوان گم دے پھر دے کہتے موت کہتے بیماری کہتے قحط کہتے تکلیف فرمائے وَأَنِيبُوا إِلَىٰ رَبِّكُمْ وَأَسْلِمُوا لَهُ مِنْ قَبْلِ أَنْ يَأْتِيَكُمُ الْعَذَابُ ثُمَّ لَا تُنصَرُونَ اے اللہ جا بانڑو رب نے موٹی جو انہیں کا اگ جو سبحان تمہاں کے اللہ جا عذاب پکڑن پو مدد کان تھیندو اج تمہاں کے کھپے تو توبہ کیو توبہ بنا گزارو کونے کو توبہ تمہاں کے کرنی پندی اے ڈسو تو صحیح توبہ جا انعام کترا وڈان ان اللہ یحب التوابین توبہ کرن وارن سان اللہ جی محبت آ 2 منٹ جو بھی ہو کیڑی وڈی گال آ
اسی یقین جانے وڈ دین جی گل کہ اللہ جے اعلان کے رب جی بشارتن گڈ جو مسلمان اہمیت کون تو دے جے اہمیت دے ہکڑی ہکڑی گال ایڈی وڈی وزنی یا جو اج گناہ کا سچی توبہ کرے اللہ دے در تے موٹی اچے پر بھی توبہ جو فائدہ دا پوچھو نا توبہ جو فائدہ یہ دو جے کہ توبہ دا کن انہن سا اللہ جی محبت آ تمام کا تو پوچھا جے کہ کہ اللہ جی محبت نصیب تھے بندو اللہ جو محبوب تھی ونے تمام موکے بدایو ان کا وڈو کیڑو درجو ہے جو کچھ ہوندا ہن کا وڈو منصب اللہ جی ذات جے کو ہن جہان جو الحمدللہ رب العالمین سمورے جہان جو ربا ساری دنیا جو زمینن جو آسمانن جو جنت جو جہنم جو نورن جو نالن جو برن جو بحرن اور فرمائی اللہ ایڈو عظیمہ وما یعلم جنود ربک الا ہو تمہاں کے خبر ہی کونے تن چھا ٹھائی ہوگا رب جی ذات ایڈی عظیمہ فرمی کلو کان البحر مدادا لکلمات ربی لنفد البحر قبل ان تنفذ کلمات ربی ولو جئنا بمثله مددا فرمائے سجی دنیا جے سمرن کے مس بنائے جو نے مالک جو شان لکھ دو یہ کھٹی ویندا اللہ جو شان کون کھڑندو فرمائے اڑا تمہاں کے ست سمندر بیا بجون لکھو مالک جو شان ہیڈو وڈو بادشاہ ہیڈی قدرت وارو وا ہیڈے علم وارو وا ہیڈو سخیہ ہیڈو مہربان فرمائے لکھو او ست سمندر کھٹی ویندا اللہ جو شان کون کھڑندو ایڈو وڈو بادشاہ اے فرمائی یہ بکنے تمہاں چوتھ اماں جی محبت ابے جی محبت قبیلے جی محبت قومن جی محبت اللہ جی محبت سب کھاں غالبہ نو آگ میں تم حدیث بدھی جے بندے سا رب جنے محبت تو کریں مالک تے تو فرشتہ مجھے محبت صحیح محبت کیوں جبریل آسمان میں اعلان کر آسمان وارا بن سا محبت کر زمین میں اعلان کر دو انہیں زمین وارن جے دل میں بھی انجلے محبت تا جنے بندو تھی تو پہ پڑھو صحیح بخاری کتاب رقاق باب التواضع حدیث قدسی آج الفاظ ملگیڑا الفاظ 1400 سال گزری آن انیانتی واضح چٹی کھڑی مانا چون اوہ بسا وڑکانے کا بس ایمان آزانیو نبی جی فرمائے مجھے رب تو فرمائے آؤں جنے بندے سا محبت کندو ہاں بندے جا ہتھ بنجی ویندو ہاں جیسا پکڑی دو ہاں بندے جا پیر بنجی ویندو ہاں جیسا ہل دو ہاں کیڑی وڈی اللہ جی محبت آ ہی کہیں جائلہ اللہ جائلانن ہر روز جے کو مسجد جے مینار میں آواز ہو جائے اللہ اکبر ساری دنیا ننڈی دو کیر وڈو کونے وڈی ذاتو آئے وہ لڑی جے مسجد میں آیا سے امام صاحب جے زبان تے ہکڑی سا اللہ اکبر سب ننڈا اللہ وڈوگا ونے پہ رکو میں اللہ اکبر سب ننڈا اللہ سب کھاں وڈوگا ہے سجدہ ہے قیام ہے رکو ہے سجود سلام ورائے سب جماعتی وٹھان نبی سے کیڑو ذکر کہو کیڑی دعا پڑھی صحیح بخاری پڑھو کتاب الاذان پڑھو نماز کا بعد یہ ذکر جو بیان پڑھو سیدنا عبداللہ بن عباس فرمائندہ کننا نعرف انقضاء صلاة النبی صلی اللہ علیہ وسلم بالتکبیر نبی کریم علیہ السلام جے زمانے میں نماز جنے پوری تھی دی ہی نبی صحیح ویٹھل صاحب سگورا سب چمدہ اللہ اکبر اللہ سب کا وڈوا ایڈی وڈی ذات جا ایڈا وڈا اعلان آگے حدیث سے قدسی جا الفاظ رب دی فرمایا جنے بندے ساما محبت کندو گا وہ بندو مجھے درتے جو کو سوال کندو گا مارا بنے جے سوال کے قبول کندو گا مجھے رب کی وہ مجھے بندوں کے تکلیف دے معاملے میں رب جے درتے سوال کندو گا اللہ مجھے ان مصیبت کا پناہ عطا فرما حفاظت عطا فرما رب دی فرمایا تو نے بندے کے جیشے جو پناہ طلب کندو گا ما انہیں کہا انہیں کے پناہ نصیب کندو گا بلکہ جہاں رب العالمین فرمایا تو جنہیں بندے سا مجھو پیار تھی دو گا جنہیں ماں بندے سا محبت کر دو گا ایڈی تو محبت کر دو گا جو انہیں بندے جو کیم قسم جے تکلیف میں پون مرب کھے گوارا کونے ایڈی اللہ جی مکے سا چھا کیوں اینے مالک کے راضی کرن جلا ایڈے بادشاہ جی محبت کمان لا چھا کیوں چی توبہ کہو زندگی پنجی بدلائیو اللہ جے درتے رجوع کہو فرمائیں رگو اللہ جی محبت نہ
रब सी तव्हांखे जन्नतूं अता कंदो, तव्हांजा गुनाह माफ़ कंदो, तव्हां जूं कमियूं कोताहियूं माफ़ कंदो। या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा, ईमान वारो तौबा कयो, छा मिलंदो? असा रब्बुकुम युकफ्फिर अन्कुम सय्यातिकुम व युदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। रब जी तव्हांखे मुहब्बत नसीब थींदी, तव्हांजी ज़िंदगी जा 60 साल जा 70 साल जा 80 साल जा गुनाह धोपी साफ़ थी वेंदा। छा ख़्याल अथव सुभाणे मौत आयो, ॿिए ॾींहुं मौत आयो, के हादसे में मरी वियो, निंड में उथियो वरी उथण ई नसीब न थियो। जे तव्हां अॼु तौबा न कई त 50 साल जा गुनाह क़ब्र में गॾु खणी वेंदो, 60 साल जा गुनाह तव्हां आख़िरत में गॾु खणी वेंदो। कीअं हिसाब ॾींदो? हेॾे नज़र था कयूं अंबिया जी जमात हिकिड़े हिकिड़े मामले में रब खां माफ़ी थी घुरे, असहाब सगोरा हिकिड़े हिकिड़े मसइले में हिकिड़ी हिकिड़ी कोताही खां पोइ बि माफ़ी था घुरनि। क़यामत जे सुबुह ताईं गोया दुनिया खे दरस था ॾियनि। असांजो तारफ़ क़ुरानी हदीस का तव्हां ॿुधो आहे, पर असीं उहे आहियूं हिकिड़ी ग़लती जे बारे में बि परेशान आहियूं। जे मालिक माफ़ न कयो त जवाबु ॾेई कोन सघंदासीं। जान जो नज़रानो ॾियूं था, रजम थियण लाइ तयार आहियूं, पर क़यामत जे सुबुह ते दुनिया खे ॿुधायूं था त हिकिड़े गुनाह जो वबाल खणण जी बसा में सघ कान्हे का। कोर्स वारा ॿुधूं था जदीद दौर आहे, वेठे वेठे अटेक पियो अमरा वियो हलियो, राति जो सुतो हो, सुबुह जो ॾिठनि त हाल हयाती कोन्हे को, घुमंदे फिरंदे फिलानी जा इतिहास थियो हली पियो। जे इहे न बि हुजे, मरणो त सभिनी खे आहे। छा मरण महिल असां मां कंहिं वटि आहे ताक़त असीं गुनाहनि जो को इज़ालो करे सघूं, क़बर में करे सघूं? हिकिड़ो ई हल आहे, माफ़ी। माफ़ी कीअं मिलंदी? तौबा कयो, छॾियो गुनाहनि खे, पंहिंजे रब जे दर ते रुजू कयो, अॻिते जे लाइ गुनाह न करण जा पंहिंजे रब सां वाइदा कयो। इनाम अल्लाह जी मोहब्बत, रब जे दर जी बख़्शिश। बल्कि तव्हां ईअं सम्झो अल्लाह अहिड़नि माण्हुनि जे लाइ जन्नत लिखी छॾी आहे। वउज़लिफ़तिल जन्नतु लिलमुत्तक़ीन ग़ैर बईद हाज़ा मा तुअदून लिकुल्लि अव्वाबिन हफ़ीज़। फरमाए अल्लाह जी जन्नत उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके गुनाहनि खां तौबा था कनि। जेको ॾींहं में 100 गुनाह थो करे, गुनाह जी माना चाहे ही रब खे कुझु नथो सम्झे, पंहिंजी ख्वाहिश खे सभु कुझु थो सम्झे। गुनाह जी माना चाहे अल्लाह खे छॾे ॾियण लाइ तयार आहे, पंहिंजी आदत खे छॾण लाइ तयार कोन्हे। गुनाह जी माना चाहे ज़िंदगी जो आरज़ी मज़ो हिन खे अज़ीज़ आहे, हे पंहिंजे रब जी नाफ़रमानी करे उनखे नाराज़ करणु मामूली थो सम्झे। पर में ही जन्नत किथां वेंदो? जन्नत उहे वेंदा हाज़ा मा तुअदून लिकुल्लि अव्वाबिन हफ़ीज़। जन्नत हुननि जे लाइ जेके तौबा करण वारा, तौबा करण वारनि जे लाइ माण्हू फरमाए इहे ई कामयाब आहिनि। वतूबू इलल्लाहि जमीअन अय्युहल मुमिनून लअल्लकुम तुफ़्लिहून। फरमाए कामयाब थी वेंदो जे तौबा कंदो मोमिनो, तौबा कयो तां त तव्हां कामयाब थियो। वरी गॾो गॾु जहाननि जे रब फरमायो क़ुरान में, जे क़ुरान जे बारे में फरमाया अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। ऐं उहो सचो किताब जंहिंजी सचाई में को शक ई कोन्हे। इन हाज़ल क़ुरान यहदी इलल हक़, जेको हक़ ॾांहुं क़यामत जे सुबुह ते दुनिया खे दावत ॾियण वारो किताब आहे। फरमाया या अय्युहन्नासु क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउल लिमा फ़िस्सुदूर। हे रब जे तरफ़ों तव्हांखे नसीहत आहे, हे वाज़ आहे रब जे तरफ़ां, हे मौलवियुनि जो वाइज़ कोन्हे, हे अल्लाह जो वाइज़ आहे, हे अल्लाह जी नसीहत आहे तव्हांखे। हे क़ुरान रब जी नसीहत आहे। रब इन क़ुरान जे ज़रिए तव्हांखे नसीहत थो करे। इन हुव इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन। हे पूरी दुनिया जे लाइ नसीहत आहे, हे पूरी दुनिया खे जन्नती कामयाबी कामरानी जी वाट ॾिसण वारो आहे। अल्लाह फरमाए जेके तौबा कंदा, जेके रब जे ॻाल्हि खे दिलो जान सां अहमियत ॾेई करे गुनाहनि खां तौबा करे पंहिंजे रब ॾे रुजू कंदा, फरमाए अहिड़नि जे लाइ असां जन्नत पैदा कई आहे। इहे ई कामयाबु कामरान थियण वारा। गॾो गॾु फरमाया तो ला युफ़्लिहुल मुजरिमून, जेके तौबा नथा कनि, जिन खे गुनाहनि जी आदत आहे, इन आदत ते क़ाइम आहिनि, इन जुर्मनि ते क़ाइम आहिनि, मुजरिम थी करे, मुजरिम बणिजी करे जीअण चाहिनि था, मुजरिम बणिजी करे माण्हू चाहिनि था। अल्लाह सी क़ुरान हकीम में फरमायो वला युफ़्लिहुल मुजरिमून, मुजरिमनि खे कॾहिं कामयाबी नसीब कान थींदी। अल्लाह जी रज़ा चओ, इज़त चओ, अज़मत चओ, कामयाबी चओ, मोहबत चओ, हे सभु तॾहिं नसीब थींदव ज़िंदगियूं पंहिंजूं बदिलायो, हालात मामलात बदिलायो, गुनाहनि खे छॾियो, रब ॾे अचो। फरमाए तौबा, तौबा जी अहमियत, तौबा करण वारनि जी फज़ीलत।
ऐं वरी अॻियां चौथी ॻाल्हि जेके इन्हनि सभिनी हक़ीक़तनि जे बावजूद जलसे में आया वेठा या हू मजमूई तौर ते दीन ॿुधो अथनि दीन जी ख़बर अथनि ग़लति सही जी सभु ख़बर अथनि पर गुनाह नथा छॾनि ग़लतियूं नथा छॾनि पंहिंजे मामलात खे नथा संवारनि मौला उन्हनि जी सज़ा क़ुर वरी जेका सज़ा ॾसी मल्लम यतूब फउलाइक हुम ज़ालिमून हिन माशरे में जे ज़ालिम ॻोल्हणा अथव न क़ुर थो चए उहे अथव जेके तौबा नथा कनि सभु कमु कई पिए हाणे बि करे पियो तौबा करे ई कोन थो गुनाहनि वारे मामले में लत पत लॻो पियो रब फरमाए इहो ई ज़ालिम अथव बल्कि रब जे क़ुर ई गॾु नबी करीम अलैहिस्सलाम ने फरमान ॾिसो जिन माण्हुनि जूं हिन समाज में कारियूं दिलियूं अथव न इहे अथव उहे जेके तौबा नथा कनि सुनन तिरमिज़ी में अब्वाब तफ़सीर में सूरह वैलुल लिल मुतफ़्फ़िफ़ीन जी तफ़सीर में अॻिली हदीस तव्हांखे मिलंदी वॾी मशहूर नबी करीम अलैहिस्सलाम फरमाए जॾहिं बंदो गुनाह थो करे न अल्लाह जे असांजे हाल ते रब करे असीं त रोज़ था कयूं फजर न पढ़णु छा आहे फजर जे टाइम ते न उथणु छा आहे गुनाह ऐं गुनाह बि को नंढो फरमाई त नमाज़ न पढ़णु फी जन्नाति यतसालून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर फरमाई क़यामत जे ॾिहाड़े खां बाद में जॾहिं फ़ैसिलो थींदो जन्नती जन्नत में जहन्नमी जहन्नम में हलिया वेंदा उन टाइम ते जन्नती जहन्नमिन खां सवाल कंदा मा सलककुम फी सकर तव्हांखे कहिड़ी शइ जहन्नम में विधो आहे रब जो क़ुर फरमाए तो जहन्नम में जलण वारा जवाब ॾींदा लम नकु मिनल मुसल्लीन नमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं एॾो वॾो कमु असीं कोन था पढ़ूं फजर छा थियो दिलि ते हिकिड़ो नुक़्तो लॻो त नबी अलैहि फरमाए को बि गुनाह जॾहिं बंदो गुनाह करे थो ॾोह जो कमु करे थो पोइ दिलि ते हिकिड़ो टिको थी वेंदो आहे दाग़ ॿियो कंदो आहे त वरी ॿियो टिको पोइ पाण फरमायूं जेको न ग़लती थी वियसि फिलफोर तौबा थो करे अल्लाह उनजे दिलि खे साफ़ थो करे छॾे पोइ निशान अल्लाह जे अमर सां मिटिजो वञे दिलि साफ़ अथसि कंहिंजी जेको तौबा थो करे जेको तौबा नथो करे पोइ पाण फरमाए ते टिका लॻंदा वञनि था तव्हांजो उनजी दिलि कारी थी वञे पर जेके तौबा नथा कनि न कारियूं दिलियूं खयूं पिया हलनि बड़ी मशहूर वॾी हदीस नबी अलैहि सलाम फरमाए पूरे जिस्म में जो सभ खां अहमियत वारो को टुकड़ो अथव न इंसान जे वजूद में सो अथव दिलि पाण फरमाईंदा सलुहत सलुहल जसद कुल्लु जे इहा सही आहे न सॼो जिस्म सही आहे जे इन में फतूर आहे इन में बिगाड़ आहे न पूरो जिस्म सम्झ बिगड़ियल आहे हे बिगाड़ माशरे में छो आहे असां में बिगाड़ आहे हे चोरियूं हे ज़ोरियूं हे ॾाढ हे सभु असीं था कयूं कभी मखलूक कान्हे का अक्सर ॿुधूं था पाकिस्तान में रुगो ठगी आहे रुगो कूड़ आहे हीअ बि कमु ठगी ते हीअ बि कमु ठगी ते केरु थो करे इंडिया वारा था चिकन पाण था कयूं जंहिंखे जिथे मौक़ो मिले थो उसी ग़लतकारी में ग़लतकारी कयूं छो था दिलियूं कारियूं थी पियूं आहिनि फरमाई त जेके गुनाह कनि था ऐं तौबा नथा कनि इहे ज़ालिम अथव इन्हनि जूं ई दिलियूं कारियूं अथव ऐं फरमाई इन्हनि जे लाइ तबाही आहे केरु थो चवे फरमी वन्नजम इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन युहा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ॻाल्हाईंदा सो सभु अल्लाह जी वही आहे रब जे अमर सां ॻाल्हाइण वारा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण करीम सलाम छा फरमाए मुस्नद अहमद में अब्दुल्लाह बिन उमर बिन आस हदीसन में पाण फरमाईंदा वैलुल लिल मुसर्रीन الذين يصرون على ما فعلوا وهم يعلمون पाण फरमाए उन्हनि जे लाइ तबाही आहे बर्बादी आहे जेके गुनाहनि ते इसरार था कनि हमेशगी था कनि आदि मुजरिम आहिनि नमाज़ छॾण जो आदि आहे कूड़ जो आदि आहे ठगी जो आदि आहे गुटके जी सोपारी जो हे आदि आहे ऐं गुनाहनि जी लिस्ट ते वधाईंदा वञो पर में जेके गुनाहनि जा आदि आहिनि जेके ग़लती थी वई न हुअण ईअं घुरिजे मोमिन खे फौरन पंहिंजे मालिक जे दर ते मोटी अचे फौरन पंहिंजे रब खां माफ़ी घुरे ऐं रब जे साम्हूं वाइदो करे रब जे साम्हूं रुजू करे मालिक वरी न कंदसि तुंहिंजे दर ते झुकियो आहे जेको ईअं नथो करे गुनाह ते गुनाह गुनाह ते गुनाह नबी करीम सलाम फरमाए अहिड़नि जे लाइ वेल हुजे ज़ालिम बि इहे ई अथव कारियूं दिलियूं बि इन्हनि जूं अथव अॻियां वरी तबाही वेल बि इन्हनि लाइ अथव बल्कि क़ुर चए थो जहन्नमी बि इहे अथव
वअस्हाबु शिमाल मा अस्हाबु शिमाल फी समूमिन व हमीमिन व ज़िल्लिन मिन यहमूम ला बारिदिन वला करीम इन्नहुम कानू क़ब्ल ज़ालिका मुतरफीन व कानू युसिर्रून अलल हिंसिल अज़ीम। रब्बुल आलमीन फरमायो खाबे पासे वारा केरन जहन्नमी जेके जहन्नम में वेंदा तशरीह में खणी ईअं चवां जे ज़मीननि ते जेराहन तॾहिं बि उहे माण्हू आहिनि रब जी हिननि सां एतिरी त नफ़रत आहे छो त हे जहन्नमी माण्हू आहिनि। हिननि जी मौत जहन्नमिन वारी थींदी, हिननि जी क़बर जहन्नमिन वारी थींदी, हिननि जी क़यामत जहन्नमिन वारी थींदी, हिननि जो आख़िरी फ़ैसिलो हिननि जे हथ में जहन्नम जो चिठो ॾेई करे जहन्नम में रवानो कयो वेंदो। केर फरमाई कानू युसिर्रून अलल हिंसिल अज़ीम जेके तौबा नथा कनि बजाए तौबा जे गुनाहनि ते अटकिया बीठा आहिनि गुनाहनि ते नाफ़रमानी ते ॾोहनि ते मोटनि ई पोइते नथा। फरमाए इहे ई जहन्नमी इंसान अथव। हाणे सभु तबाहियूं आहिनि इन शइ ते जे माण्हू तौबा न करे। हे समूरी ॻाल्हियुनि जो जेको ख़ुलासो अवल तव्हांजे साम्हूं रखियुमि त तौबा आहे छा, जेके सदाईं उलमा खां ॿुधूं था जॾहिं उमर फरमाईंदा तौबा इहा गुनाहनि खे छॾे ॾियणु अहिड़ो छॾे ॾियणु वरी हयाती लोणो बि न आहे हणो। पोइ फरमाए इन खे सम्झो, इहा इन आदत खे इन अमल खे अहमियत ॾियो। गौर नथा कयो, नबी तौबूं था कनि, नबी बार बार रब जे दर ते रुजू था कनि, उन्हनि जा असहाब अरे बाक़ी त ठहियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ कॾहिं गौर कयो यार इन अमल खे उहे एॾा सगोरा सभु अहम था सम्झनि, असीं छो नथा अहम सम्झूं? उहे बार बार तौबूं था, असीं छो नथा तौबा कयूं? फरमाई जे कंदव फ़ाइदो तव्हांजो आहे। नेकी ॾे मोड़ी ईंदव न रोज़ी तव्हांजी बंदि कान थींदी, सिहत तव्हांखां खसिजी कान वेंदी, नेमतूं तव्हांखां छिनजी कोन वेंदियूं, बल्कि तव्हांखे नेमतूं मिलंदियूं। छो त पोइ अलाह तव्हां मां राज़ी थी पवंदो। राज़ी त छा बल्कि अलाह जा तव्हां महबूब बंदा थी वेंदो। जॾहिं तव्हां मालिक जा महबूब थी वेंदो तव्हां पाण सोचो त तव्हांजे भागनि में वाधारो थींदो, कमी कान थींदी। केॾा अलाह जा इनाम आहिनि। आख़िर कहिड़ो नुक़सान आहे रब ॾे रुजू करण में? आख़िर कहिड़ो नुक़सान आहे तौबा करण में? सभु फ़ाइदा आहिनि, छो नथा कयो? हे सभु ॻाल्हियूं मूंखे तव्हांखे तलक़ीन कनि थियूं। तौबा कयो, जे तौबा नथा कयो या तबाही या बर्बादी आहे। हिन समूरी ॻाल्हि खे साम्हूं रखी करे आऊं तव्हां अॼोकी नशिस्त में सची पकी गुनाहनि खां तौबा कयूं था इंशाअल्लाह। सुसियूं हूंदियूं, उणायूं हूंदियूं, नमाज़नि जी कोताही जे सिलसिले में, ज़िक्र जी कोताही जे सिलसिले में, खोड़ सारा ॿियूं ग़लतियूं, ॿिया गुनाह, केतिरा सारा गुनाह आहिनि। यकीन ॼाणियो आऊं तव्हां जेकॾहिं पंहिंजे मामला ते गौर कंदासीं कंहिं न कंहिं तरह सां गुनाह में फाथा पिया आहियूं। पर अॼु इहे अलाह रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधाइण खां पोइ हिन अॼोकी मजलिस में आऊं तव्हां सचे दिलि सां तौबा कयूं त इंशाअल्लाह हाणे यारी गुनाहनि सां न नेकियुनि सां रखबी। हाणे इंशाअल्लाह मुकमल तौर ते पंहिंजे रब जे दर ते रुजू था कयूं, तौबा था कयूं। इंशाअल्लाह हाणे कॾहिं बि गुनाहनि जी वेझो न वेंदासीं। जी यकीन ॼाणियो इहे जज़्बा नथा जागनि, तौबा नथा कयूं, वॾो नुक़सानु आहे। पोइ ईअं सम्झो पोइ पंहिंजी तबाही जो इंतज़ारु कजे। हिकिड़ो ट्रेन ते माण्हू वेठो हूंदो स्टेशन ते, हुनखे इंतज़ारु आहे त ट्रेन केॾी महिल थी अचे। हिकिड़ो अॾे ते वेठो आहे इंतज़ार में गाॾी केॾी महिल थी अचे। को कंहिंजे इंतज़ार में, को कंहिंजे इंतज़ार में। जेको गुनाह थो करे न गुनाहनि ॾोहनि में गर्क लॻो पियो आहे, जेको तौबा नथो करे उहो ईअं सम्झो अलाह जे अज़ाब जे इंतज़ार में आहे। रब जी पकड़ केॾी महिल थी उनखे अचे। छो त रब फरमायो कुल्लन अख़ज़ना बिज़ंबिही, गुनाह जिन बि कया पकड़िया विया। जेके असां क़ौमनि खे तबाह कयो, बर्बाद कयो, पकड़ियो, उहे इन जे करे जो गुनाह कंदा। जेके गुनाह कनि था, गुनाहनि जी पचर नथा छॾनि, इहे पंहिंजी तबाही जे इंतज़ार में केॾी महिल थी उन्हनि खे तबाही पकड़े। अकल वारो उहो चइबो जेको इन वाट खे, इन गस खे छॾे अलाह जे रज़ा वारी राह ॾे रुजू करे, गुनाहनि खां सची तौबा करे, बाक़ी बचियल ज़िंदगी रब जे हुक्मनि मुताबिक़ बसर करण जी कोशिशि करे। अल्लाह से खां दुआ घुरूं था अल्लाह से मूंखे वांखे मिड़नी खे अमल कनि तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सवाल आहे घोट खे मेहंदी लॻाइण, मोड़ ॿधणु जाइज़ आहे या न? क़ुर हदीस जी रोशनी में जवाबु ॾींदा। हीअ हिकिड़ी रस्म में, बुरी रस्म में, हिंदुस्तान मां आई आहे, हिंदुनि खां आई आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में, सहाबा किराम जे ज़माने में इन शइ जी कंहिं बि शइ जो वजूद कोन थो मिले। बल्कि मेहंदी त हिकिड़ी औरत जी निशानी आहे, औरत जी शनाख़्त आहे, या औरत सां ख़ासि आहे। त औरत जे हथ खे मेहंदी लॻंदी त ख़बर पवंदी त औरत जो हथ आहे। जेकॾहिं को मर्द बि मेहंदी थो हणे या त औरत जो मुशाबे आहे। कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा केॾा सख़्त कलिमात से बुखारी में किताबुल लिबास में हिकिड़ो पूरो बाब आहे
مرد عورتن جی مشابہ کن یا عورتوں مردن جی مشابہ کن انہیں جو بیان تو نبی کریم صلی اللہ علیہ وسلم فرمائے اہڑے مردن تے اللہ جی لعنت تجھے جو کو عورتن جی مشابہ کرے. یہ گھوٹ کیڈو عجیب چیبو جو کو انہیں خوشی جے ڈی موڑ بدیو ویٹھو ہوئے ہتھن کے مہندی پیرن کے مہندی ہوئے ویٹھو ہوئے. دنیا چے تھی گھوٹا پر شریعت دی جنے تے لعنت جا میہ پیا وسن. مائن وارا رنگ ڈھنگ اختیار کیا انتہائی بری شے ہے ہرگز نہ کجے. اچھا بیو سوال کنوار کے ونا میں وہارن جائز آ گیا نہ قرآن حدیث روشنی میں جواب ڈیندا جاہلانی رسم ہے اسلام میں تائی کونے کوئی دسان ہندوستان میں آئی ہے ستنی کنوار ویٹھی ہوندی نہ ڳالھائیندی گھڻو نہ پیندی گھڻو مخصوص جائے ٹھاہن. نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کے زمانے میں انہیں کنहिं بھی شے جی تعلیم تو کان تھی ملے بلکہ اساں کے اساں جے دین چو من تشبہ بقوم فهو منهم جيڪو جنهن وارا اوصاف وصف پیدا کندو جن سان مشابهت ڏيندو وہ انہن میں ہی ہے. دین میں اسلام میں ونہ نامی شے آہی کانے کا جيڪر کرے تو ہی غیرن سان تشبیہ ہے این ممکن ہے کہ غیرن جے لڏے مان قیامت چنیوں تھی پئے. اللہ سے سان مرنی جے حال تے رحم کرے. یہ سوال ہے تو حدیث وارا جنازے نماز میں میت جو نالو وٹھنا ہے نا قرآن حدیث کی روشنی میں وضاحت کرنا ہے. حدیث میں نالو ثابت ہے نبی صلی اللہ علیہ وسلم جو نالو وٹھنا ہے پیر جو نالو وٹھنا بلکہ حدیث کتابن میں تو باقاعدہ یہ الفاظ موجود ہیں ان فلان ابن فلان فلانو پٹر فلانے جو تو یہ شے بالکل کتب حدیث میں صحیح ثابت ہے. جیکن کو مانو جنازے میں میت جو نالو وٹھے تو گڈ ان کے پیر جو نالو وٹھے تو خود نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جن میت جو نالو وٹھنا ہے میت کے پیر جو نالو وٹھنا ہے. یہ شے سنت کا ثابت ہے. بھاڻ جی بوری روک 500 روپیہ 5000 ادھر تے 6000 روپیہ وضاحت کندا. یہ تو سبنی کے خبر ہے یہ مسئلہ لکل کونن کے پر پوئی الگ ॻाल्हि ہے تو چندان فلانو مولوی ہی تو چے فلانو مولوی ہی تو چے ان دوستن کے چندو یار مولوی کے چر تنجو ضمیر چھا تو چے تو بدا تو پنج ضمیر کا پوچھا کری ایسے صحیح ہے. یقین جان ویڑا اڑا مانو جے کہ چوندا مجلس میں صحیح ہے اسی کم کیوں پیا کاروبار کیوں پیا صحیح ہے فلانے مولوی چ صحیح ہے فلانے چ صحیح ہے مجھے تے وے اللہ کا رج انصاف دا مولوی چھاتا جان انہیں کہ چھڈ تو مکھے تم بدا یہ صحیح ہے تجھے دل 100% مطمئن ہے یار دل تو مجھے بھی مطمئن کونے پر ہن ہن مولوی صاحب جی فتوا ہے جو ہن جی فتوا ہے کرن جی ہن جی فتوا ہے منع جی تو چھا کندے. اساں جو دین چے تو جتھے شک ڏسو نا ان کم کا پاسو کيو تو نبی کریم صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا مشکوک معاملات میں مومن انہیں کے چبا جو صحیح بخاری کے اندر غالباً کتاب البیوع کے اندر ایک باب الحلال بین والحرام بین وبینہما مشتبہات. پان کے فرمایا حلال واضح تھا حرام واضح تھا پر کے اڑیوں شیوں ان کے مشکوک ایمان جو تقاضو تو مشکوک شین کے چھڈے دیو. پان کے فرمایا جیکو اج مشکوک شین میں ہتھ دو وجے نا سبحانے گناہ میں مت وجندو گناہ کا بچن جی سگ رب انہیں کے ڈیندو جیکو مشکوک شین کا بچے تو باقی سب گالیوں پنجی جائے تے کم سے کم انہیں میں ایو تو چوندو یار مولوین جو اختلاف ہے شک تو تھیو نا دین چے تو جے شک دے تنے پہ پاسو کر باقی نے کہا اگتے بدی کرے تو میں آسان ہکڑی فتوا بدایا حدیث سی تشریح میں سن عبداللہ بن مسعود جو قول بدایا سن عبداللہ بن مسعود فقیہ الامہ چاہتا جن مصنف عبدالرزاق میں کتاب البیوع میں ایک مستقل باب ہے شین جا ریٹ مقرر کرن انہیں جو بیان اتے حدیث موجود ہے سن عبداللہ بن مسعود رضی اللہ تعالیٰ عنہ فرمائیں جا کو نبی کریم صلی اللہ علیہ وسلم دین میں کاروبار منع کیوا انہیں ممنوع کاروبار میں کڑی شے ایا بائے ایکڑو مانو کا شے کھپائے تو کا لین دین کرے تو ہر شے جا بر ریٹ تو رکھے این باقاعدہ چٹا الفاظن انہیں وقت پالیسی چاہے النقد بقضا وقضا ہی شے روک میں ہتریا وہ بھی نصیحت قضا وقضا او دھرتے ہترے میں سیدنا عبداللہ بن مسعود فرمائندہ ایہو اسلام میں حرام ممنوع کاروبار انہیں جے مد مقابل ایک بھی صحابی کا یہ فتوا کونے جو چویت بابا یہ صحیح ہے صحابہ کا صحیح جے بجائے ممانت موجودہ چٹی پٹی گالا کڑی واضح نبی کریم اسلام جے زمانے جا مانو انہاں ماکڑو مانو کلیئرلی چے تو یا شغلتا اس ساگے زمانے میں حالانکہ نبی سے سجا کاروبار کرنے والا حدیثن جے کتابن میں وڈا کتاب البیوع جے نالے سان کتاب البیوع پالیسیوں معاملہ مسئلہ منع جی حدیث موجود ہے انہیں شے کے معیوب چون جی روایت موجود ہے انہیں جے مد مقابل ذخیر حدیث میں ہکڑی بیڑی چٹی روایت موجود کونے جو صحابہ کرام میں کیو ہو جے جانے کے جائز سے ہو جے
मना थी वियो त ॻाल्हि ख़तमु थी वई। हिन खां वञा वरी टी ॻाल्हि काफ़ी वारी मोमिन चवंदा आहिनि खपाइण वारो पंहिंजी मर्ज़ी वारो। यार मुस्लमान मर्ज़ी वारो कोन्हे हूंदो। मुस्लमान ॾियण में बि पाबंद आहे, वठण में बि पाबंद आहे। मुस्लमान त बाज़ारनि में हले थो न, हीअ नज़रूं खणी निहारे थो न, इन में बि आज़ादु कोन्हे। हे कन खोले करे ॿुधे थो न, मुस्लमान त इन में बि पाबंद कोन्हे। मुस्लमान खे त छा चयो वियो? सी मुस्लिम किताब ज़ुहद जो पहिरियों बाब नबी जी फरमायो दुनिया सिजनुल मोमिन। मर्ज़ी था चओ तव्हां, मर्ज़ी ईमान इस्लाम जिन खे नसीब थियो आहे उन्हनि जे लाइ दुनिया क़ैद खानो आहे। अलाह जे हुक्मनि जी पोइ ईमानी तक़ाज़ो इहो त इहा शइ ग़लति आहे। हिंदू सां गॾु खाइण पीअण जाइज़ आहे या न? ॿ वक़्त ज़रूरत या ॿ वक़्त मजबूरी गैर मुस्लिम सां को खाइणो पवे थो। असां हिकिड़ी आम तौर ते हिकिड़ी शइ रस्म में वेठल आहे, किथे किथे ॻाल्हि कंदो आहे त माण्हू चिड़ी बि पवंदा आहिनि, पोइ किथे किथे त सफ़ा के सादा हूंदा आहिनि। हीअ मौलवी साहिबु कहिड़ी नई ॻाल्हि कई आहे, माना असीं गैर मुस्लिम सां गॾु खायूं गॾु पीऊं। असांजे मुआशिरे में कसीर अहिड़ा माण्हू आहिनि जेके अबे खे ॾिसनि न, उहो अबे ईअं कयो पियो त मूं बि ईअं कयो, अबे वरी ॾाॾे खे ॾिठो, ॾाॾे वरी परॾाॾे खे ॾिठो। हीअ जेके आहिनि गैर मुस्लिमनि जे थांवनि में खाइण जी मुमानत आहे, इन जा खोड़ सारा असबाब आहिनि। तो नबी दाऊद पढ़ो, किताबुल अतिमा पढ़ो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको गैर मुस्लिमनि जे थांवनि में खाइण खां मना कयो, उते वजह बि लिखियलु। वजह इहा लिखियलु त उहे पंहिंजे थांवनि में सूअर जो गोश्त इस्तेमालु कंदा, या उन्हनि जी आदत हुई, हुननि जे मज़हब में इहा शइ जाइज़, हू सूअर खाईंदा हुआ, बल्कि बाद रिवाज में सूअर जो रत बि पींदा हुआ। हुननि जे थांवनि में इहे शयूं इस्तेमालु थींदियूं हुयूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हुकुम ॾिनो न बुनियादी तौर ते इन शइ खां, बाक़ी हुन खां हटी करे मजमूई तौर ते बिला वजह शौक़िया तौर ते कोन्हे त सुभाणे हरू भरू कंहिं हिंदू खे चइजे यार अधु कोप तूं पी अधु मूंखे ॾिना, त मौली चयो जाइज़। जाइज़ जो मक़सदु आहे त हिकिड़ी वक़्ती ज़रूरत आहे, कॾहिं ज़रूरत पइजी वई त गॾु खाई सघूं था। ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो गैर मुस्लिम सां गॾु खाइण गॾु पीअण, ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत गुज़ारनि में गैर मुस्लिम मौजूदु आहे। अहले किताब या उन खां हटी करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़्तलिफ़ मवाक़े ते गैर मुस्लिमनि खां का शइ वरिती बि आहे, उन्हनि जी ॾिनल शइ खाधी बि आहे। गैर मुस्लिम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजूं दावतूं बि कयूं आहिनि, त उन करे के गैर मुस्लिम जे हिकु ख़ादिम हुयो, सही बुखारी पढ़ो, किताबुल मर्दा पढ़ो, बाब इयादतिल मुशरिक पढ़ो। नबी सिंह जो हिकिड़ो ख़ादिम हुयो मुस्तक़िल, जेको मुस्लमान कोन, कोई यहूदी हो। बाक़ी हिकिड़ी हदीस आहे, पाण फरमायो ला तकुलू फीहा इल्ला अल्ला तजिदू गैरहा फगसिलूहा वकुलू फीहा। कज़ाब जो न से इन्ना बिअर्ज़ि अहलिल किताब, असां अहले किताब जे इलाइक़े में रहूं था, छा असां हुननि जे थांवनि में खायूं? पाण फरमायो वला तकुलू फीहा, हुन थांवनि में तव्हां न खायो। इल्ला अल्ला तजिदू गैरहा, मजबूरी हुजे त पोइ खायो। फगसिलूहा, पोइ पहिरियों धोयो, वकुलू फीहा, पोइ उन में खायो। हाणे हीअ जेके उमूमी अहकामात आहे, इन जे करे जो उहे पंहिंजे थांवनि में इहे शयूं इस्तेमालु कंदा हुआ, या बाद रिवायत मज़ाद मिले थी शराब वग़ैरह बि इस्तेमालु कंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शराब वारे थांवनि खां नफ़रत जो इज़हार कंदा। बाक़ी मजमूई तौर ते जेकॾहिं कॾहिं कंहिं मौक़े ते अहिड़ो मौक़ो अचे थो त गैर मुस्लिम सां गॾु खाइणो पवे थो, त उनखे ईअं कोन चइबो यार आऊं तोसां गॾु न खाईंदो अथई, या तूं मूंसां गॾु न खाओ थी। या असांजे पुराणे दौर में हूंदो, होटल ते हिकिड़ा वरी उबता जा कोप भित ते साइड में सुराखनि में रखिया पिया हूंदा, पोइ बाक़ाइदा चवंदा इहो सनहरी कोप जेको आहे न, इहो हुन लाइ होटल ते ॿ ॼणा अची वेठा आहिनि, हाणे हुनखे सनहरी कोप में चांहि विझी ॾींदा। फिल्म सभु गॾु पिया ॾिसनि, हे मुस्लमान हे हिंदू सभु ॾिसनि पिया, इते को फ़र्क़ु असां मुस्लमान कोन्हे रखियो, कोप असांजा लॻनि। ऐं कॾहिं तव्हां सोचो जेकॾहिं हिंदू खां एॾी वॾी नफ़रत कंदो, तव्हांजे दीन में कीअं ईंदो, हू कीअं तव्हां ॾे रुजू कंदो, कीअं तव्हांजे मामलात ॾींदो। त इन मामले में उहे त वक़्त ज़रूरत कॾहिं अहिड़ो को मामिलो अचे थो त ख़ामख़ा उनखे नीचो न ॾेखारियो, नफ़रत जो इज़हार न कयो, उहो महसूसु न करे त हिननि जी मूंसां वॾी नफ़रत आहे, इन जे बजाए तव्हां हुनखे इज़त ॾियो। बाक़ी हू बिला वजह शौक़िया तौर ते त दीन असांखे इजाज़त कोन थो ॾे। दीन त असांखे अलाह जे दुश्मन खां, दीन जे दुश्मन खां परे रहण जी तलक़ीन कई आहे। अल्लाह से असां ॿिन्ही जी हालत रहम करे।